नाज़रीन असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहा आहियूं त जैकबाबाद भरिसां ॻोठ अहमद मियां सूमरो में नौजवान शाख में वींझंदे ॿुॾी फौत। अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त जैकबाबाद भरिसां ॻोठ अहमद मियां सूमरे में नौजवान वींझंदे शाख में ॿुॾी फौत थी वियो। 3 वरहनि जो मोहसिन शाह सूमरा शाख में वींझंदे ॿुॾी फौत थी वियो। लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारिसनि हवाले कयो वियो। नौजवान जो मर्द घर पहुचण ते कोहराम मची वियो। नाज़रीन असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहा आहियूं त जैकबाबाद भरिसां ॻोठ अहमद मियां सूमरो में नौजवान शाख में वींझंदे ॿुॾी फौत। अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त जैकबाबाद भरिसां ॻोठ अहमद मियां सूमरे में नौजवान वींझंदे शाख में ॿुॾी फौत थी वियो। 3 वरहनि जो मोहसिन शाह सूमरा शाख में वींझंदे ॿुॾी फौत थी वियो। लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारिसनि हवाले कयो वियो। नौजवान जो मर्द घर पहुचण ते कोहराम मची वियो। नाज़रीन असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहा आहियूं त जैकबाबाद भरिसां ॻोठ अहमद मियां सूमरो में नौजवान शाख में वींझंदे ॿुॾी फौत। अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त जैकबाबाद भरिसां ॻोठ अहमद मियां सूमरे में नौजवान वींझंदे शाख में ॿुॾी फौत थी वियो। 3 वरहनि जो मोहसिन शाह सूमरा शाख में वींझंदे ॿुॾी फौत थी वियो। लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारिसनि हवाले कयो वियो। नौजवान जो मर्द घर पहुचण ते कोहराम मची वियो।